सेपको चीफ टेक्निकल ऑफिसर मंजूर सुमरो फर्ज में गफ़लत करण तां 17 ग्रेड जे एसडीओ समेत 3 ॼणनि खे मुअतल करे छॾियो आहे। अव्हांखे ॿुधायूं त बिजली चोरी न रोकण तां एसडीओ अमजद अली शेख खे मुअतल करे एसडीओ अली असगर शेख खे इज़ाफ़ी चार्ज ॾिनी वई आहे। फर्ज में गफ़लत ते असिस्टेंट लाइनमैन नज़ीर बिजाराणी मीटर रीडर असगर अली अब्बासी खे भी मुअतल कयो वियो आहे। अव्हांखे अपडेट की त सेपको चीफ टेक्निकल ऑफिसर मंजूर सुमरो फर्ज में गफ़लत करण तां 17 ग्रेड जे एसडीओ समेत 3 ॼणनि खे मुअतल करे छॾियो आहे। बिजली चोरी न रोकण तां एसडीओ अमजद अली शेख खे मुअतल करे एसडीओ अली असगर शेख खे इज़ाफ़ी चार्ज ॾिनी वई आहे। फर्ज में गफ़लत ते असिस्टेंट लाइनमैन नज़ीर बिजाराणी मीटर रीडर असगर अली अब्बासी खे भी मुअतल कयो वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां लाइन ते मौजूद आहे लाड़काणो खां केटी न्यूज़ जे रिपोर्टर सरकश सदायत। जी सरकश, अपडेट कजो। जी काज़ी राबेल, लाड़काणे में भी सेपको जे तरफा जेका बिजली चोरनि या बाक़ीदार उनके खिलाफ कार्रवाई जो सिलसिलो तो जारी आहे, पर उहे अमलदार जेके इन बिजली चोरी या इन बिजली जी जेका बाक़ीदार उनके खिलाफ कार्रवाई करण में नाकाम थियनि था उन्हनि खे मुअतल करण जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे। एसी लाड़काणो मंजूर सुमरो अॼु कार्रवाई कंदे शेख ज़ैद जेको आहे पंहिंजो सब डिवीज़न उनजो एसडीओ आहे अमजद शेख उनखे मुअतल करे छॾियो आहे। उन सां गॾु असिस्टेंट लाइनमैन ऐं हिकिड़ो मीटर रीडर उन्हनि खे बि मुअतल कयो वियो आहे। हाणे एसी जेको मंजूर सुमरो आहे उनजो इहो चवणु आहे त बिजली चोरनि ऐं बाक़ीदारनि जे ख़िलाफ़ जेके कार्रवाई आहिनि उहे जारी आहिनि। अॼु बि वधीक मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवाई कंदे गैर क़ानूनी कनेक्शन खुडा काटिया विया आहिनि ऐं कुझु गिरफ़्तारियूं बि थियूं आहिनि ऐं उहे पंहिंजे हेस्को जा अमलदार जेके इन सेपको जा अमलदार जेके इन कार्रवाइनि में मुकमल तौर ते नाकाम थियनि था त उनजे ख़िलाफ़ बि जेका कार्रवाई आहे उहो शुरू कई वई आहे। त अॼु हिकिड़ो एसडीओ ऐं उन सां गॾु असिस्टेंट लाइन सुपरडेंट ऐं हिकिड़ो जेको आहे उहो मीटर रीडर मुअतल थिया आहिनि। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ सरकश सदायो।